ॻोठ पठान खान चांडियो जा रहवासी जेके आहिनि उहो कंबर शहदाद कोट पुलिस समेत जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि जी पुलिस चढ़ाई करे ॻोठ मथां जेके 7 माण्हू गिरफ़्तार हिकु औरत समेत 7 माण्हू गिरफ़्तार करे गाइब करे छॾिया आहिनि। अहिड़े अमल ख़िलाफ़ उहो 7 ॾींहं बि सराप एजाइज़ आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उनजा कहिड़ा मुतालबा आहिनि, उनजो छा चवणु आहे। 3 ज़िलनि जी जेको आहे त पुलिस असांजे ॻोठ ते चढ़ाई कई। 1 बजे जो टाइम हुयो। हे ॾहों ॾींहुं आहे असां पिटे पिटे थकिजी पिया आहियूं, घुमी घुमी सरापा एहतिजाज आहियूं त असांजे पिरी प्यारनि जी का बि ख़बर न पई आहे। असां IG सिंध खे, DIG लाड़काणो खे, वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं त आख़िरकार असांजा काॾे विया। ॾोह हुजे हुन ते साबित कनि त पोइ असांजा धरना ऐं बुख हड़तालूं बि ग़लति आहिनि। पर हिकिड़ो बेॾो आहे, हिकिड़ो पंहिंजे ॿचड़नि खे पढ़ाए थो, हिकिड़ी अहिड़ी हुन राह वरिती आहे तालीम ॾे, जीअं त कंहिंखे छॾनि। काछे जी पट्टी जा, जबल जी पट्टी जा, उन्हनि खे चवंदो आहे मां पंहिंजे घरों ख़र्चु ॾियांव, चए पढ़ो। उहे पढ़ंदा हुआ। हाणे त पतो ई कोन थो पए उन्हनि खे खणी जीअं धाड़ेल खणंदा आहिनि। सिंध IG खां त असांजा माण्हू आज़ादु कया वञनि। जे अगरि उन्हनि ते को बि ॾोह आहे त उनखे तव्हां कोर्ट में पेश कयो। हिननि IG सिंध खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठणु, एहतिजाज जो नोटिस वठी ऐं असांजे प्यारनि खे आज़ादु कराए ॾिनो वञे। जेकॾहिं हुननि कंहिं बि क़िस्म में वग़ैरह में रूपोश आहिनि त कोर्ट में पेश कयो वञे। कैमरामैन इरफान सूमर सां गॾु असगर मिरासी, सिंध TV।